जय झूलेलाल। मां द्वीप चेतनानी तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। राष्ट्रपति रामनाथ कोविंद कोन ख़रीद कंदो लिमोज़िन कार। नायब मुख्यमंत्री नितिन पटेल ॾिनो लॉकडाउन में वॾी छूटछाट जो संकेत। सरहद डेयरीअ कच्छ में स्लिम ऐं ट्रिम खीर जो कयो उत्पादन शुरू। गांधीधाम जा 2 परिवार 200 किलोमीटर साइकिल यात्रा करे पहुता पालनपुर। कच्छ जा 2 वॾा बंदरगाह डीपीटी पोर्ट, अदाणी पोर्ट ऐं तूणा पोर्ट बणिया दुनिया जे लाइ आदर्श। भारतीय दूतावास संजय कुमार वर्मा चयो रोकाणकारनि खे ॾींदासीं कच्छ जी पसंदगीअ लाइ भरोसो। नंढनि माण्हुनि लाइ वॾियूं योजनाऊं खणी आई आहे सरकार। देश जे माण्हुनि लाइ हाणे 3 सालनि लाइ फ़र्ज़ अदा करण लाइ मिलंदो मौक़ो। उत्तराखंड जे बद्रीनाथ मंदिर जा कपाट द्वार खुलिया, 28 ॼणा रहिया हाज़िर। पहिरीं अभिषेक पूॼा कंदो वड़ा प्रधान नरेंद्र मोदी।
भारत में कोरोना जा कुल मरीज़ 81,970, 2649 मौत, 27,920 थिया ठीक। देश में मज़दूर के साइकिल ते, के पेरे पंध, के ट्रेनुनि में त के बसुनि में पंहिंजे वतन पहुची रहिया आहिनि। हीअ कोरोना जी महामारीअ संकट ॼण यादि ॾियारे थो 1947 जी लॾपलाण। बिग बॉस खां पोइ पंजाब जी कैटरीना सां गॾु कमु करण लाइ तरसनि था उन्हनि जा हेटर्स। राइफल शूटर अंजुम मुदगिल जो खेल रत्न अवॉर्ड ऐं द्रोणाचार्य अवॉर्ड लाइ कोच जसपाल राणा लाइ मोकिलिया विया नाला। काजल गेवाणीअ जे वातां ॿुधो गौतम बुद्ध जी कहाणी। मां तव्हांखे ॿुधायां थी गौतम बुद्ध जी कहाणी इंसाफ़। राजकुमार सिद्धार्थ हिकु ॾींहुं बाग़ में वण जे हेठां वेठो हो। अचानक हुन जे हंज में हिकु घायल हंस अची किरियो। घायल हंस तकलीफ़ विचां फटकी रहियो हो। सिद्धार्थ त हो ई दयालु। हुन हंस जा ज़ख़्म धोता ऐं खेसि दवा लॻाई। उन बैदि सिद्धार्थ हंस ते आहिस्ते आहिस्ते हथ फेराइण लॻो। हंस खे आराम अची वियो। थोरीअ वक़्तु बैदि सिद्धार्थ वटि हिकु शख़्स आयो ऐं चयाईं, हिन हंस खे मूं घायल करे केरायो आहे। इहो मुंहिंजो शिकार आहे, इन करे हिन ते मुंहिंजो हक़ आहे। सिद्धार्थ खेसि सम्झाईंदे चयो, तो हिन खे मारण जी कोशिश कई आहे, पर मूं हिन जो इलाज करे खेसि हिन खे बचायो आहे। इन करे हिन ते तुंहिंजो हक़ नथो बणिजे, हिन ते मुंहिंजो हक़ आहे। आख़िर इंसाफ़ लाइ मामिलो राजा वटि पहुतो। राज दरबार में ॿिन्ही पंहिंजे पंहिंजे ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो। राजा ॿिन्ही जो बयानु ॿुधी खेसि फ़ैसिलो ॿुधायो त हिन पखीअ ते सिद्धार्थ जो हक़ आहे, छो त मारण वारे खां बचाइण वारे जो हक़ वधीक हूंदो आहे। इहो ई राजकुमार सिद्धार्थ अॻिते हली गौतम बुद्ध जे नाले सां मशहूरु थियो। हुन सॼी दुनिया खे प्रेम ऐं अहिंसा जो संदेश ॾिनो। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। गर्मियुनि जी वेकेशन में घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।